सेठ ए विहां वारी तारीख त मुकरर थी वई या पर अरे सोरा या परत वारी मौजो सिर खणंदी वरी कुजाड़ो थियो। ए सेठ ए ऊंदाई मज विहां करण या खासो कीन है सेठ। अरे हाणे ये सब गालियूं पुराणियूं थी वयूं आहिनि। ए बेली तो पारा वडड़ा पिया चवन ए जेको ऊंदाई मज विहां कंदो ए उनसी हजार थी विंदो। अरे निभागा ये मचो। ए सेठ ए बेली तारीख वधाए ए जे चंड जी 14 तारीख रखूं ए ई खासो कीने। अरे सजो महीनो न बेली न हाणे मो कना यो इंतजार नथो थे। ये बेली ए आऊं चवई पियो ए सजी जिंदगी जे आजार का ए एके महीने आजार भलो है। न सोरा न मोके तोजी आ गाल की नथी वणे। न सर तोजी मर्जी। अरे ये तारीखूं ये महीना सब अलाज आहिनि इहो सवण कढण सही किने। ये मुए पिंड जी जिंदगी में ए एकी गाल ये जो चंगी कई है। ए कुजाड़ो तो जुई ए आऊं चवा पियो त सजे विहाव जी ए तैयारी थी पई है। ए पर सेठ ए घोट जी सवारी वारो शर्त ए मोह के की न पियो वणे। अरे सोरा वणे त मुखे भी की नथो पर वेली हीर जो हुकुम अखे ते। ए सेठ ए चुई त नूरिय सी ए इन शर्त जे बारे में गालाया। अरे न सोरा न ता ठहल ठुकियल कम फिटी वने लाचार में हुनन जो शर्त कबूल करणो है। वाह ए हाणे घोट थो थिए ए हाण त लिया नवा वठ। अरे परो की ईद वारा जेके कपड़ा आहिनि न से नवा पुष्टंग पिया आहिनि उहे पाइबा। ये वाह मानू मखिला ए तू घोट ए पुराना कपड़ा पाइंदे। अरे ईद वारा कपड़ा सभा ना पिया ना। ये बेली वनी धूड़ पा ए आऊं व냐 पियो। हल वनी जंज बंज जो बंदोबस्त कर। हेलो बच्चो मछली के जजा तो तैयार रहे। आओ मुझे कुजाड़ो पे सोचे कुछ न मुदरे सोचा पियो त यो सारो सारंगियो तोखे मल मारियो वञे आओ। मुझे आऊं एक मिनट में जी कम बंद करा सका तो तू हर रोज मुक इन सोरे सारी जो गाली पे सुने। मुदरे आहे त मोदी गाल पे सच्ची पर तोजी मर्जी आओ मेरी हला थो मुदरे हल आओ वजह तो हल सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।